हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। तो दोस्तों अॼु जे हिन वीडियो में पाण सिखंदासीं त मानी ठाहिण जे दौरान जेके बर्तन यूज़ थींदा आहिनि उन्हनि खे इंग्लिश में छा चइबो आहे। सो लेट्स स्टार्ट नाउ। दोस्तों अटे खे इंग्लिश में चइबो आहे फ्लोर, पोइ बाजरी जो हुजे, चांवरनि जो हुजे या मकई जो हुजे। ऐं बाल्टी खे इंग्लिश में चइबो आहे बुकेट। ऐं दोस्तों अटे छाणण वारे प्रण खे इंग्लिश में चइबो आहे सेव। सेव पार्ट ऑफ स्पीच में नाउन भी आहे ऐं वर्ब भी आहे। से फॉर एग्जाम्पल शी इज़ सेविंग द फ्लोर, ही अटो छाणे रही आहे। ऐं दोस्तों हिन खे इंग्लिश में छा चइबो आहे, सिंधी में त बूसो चइबो आहे, ऐं बूसे खे इंग्लिश में छा चइबो आहे इहो तव्हां मूंखे कमेंट्स में लाज़मी ॿुधाइजो। दोस्तों अटो ॻोहण जेको हिकु वर्ब आहे जंहिंखे इंग्लिश में चइबो आहे नीड। से फॉर एग्जाम्पल शी इज़ नीडिंग द फ्लोर, ही अटो ॻोहे रही आहे। दोस्तों सुकल या खुश्क अटे खे इंग्लिश में चइबो आहे फ्लोर, ऐं ॻोहियल अटे खे इंग्लिश में चइबो आहे डफ। ऐं दोस्तों हिन खे इंग्लिश में चइबो आहे पिन, यानी वेलण खे इंग्लिश में चइबो आहे पिन, ऐं थिपड़ी या चक्रो इन खे इंग्लिश में चइबो आहे रोलिंग, यानी रोलिंग पिन जेका ॿिन्ही जो गॾियल नालो आहे। ऐं दोस्तों मानी घड़ण, त घड़ण जे लाइ जेका वर्ब यूज़ थींदो उहो थींदो मेक। मिसाल तौर शी इज़ मेकिंग द मील, यानी ही मानी ठाहे रही आहे या मानी घड़ी रही आहे। त मानी ठाहिण जे लाइ असां कहिड़ो वर्ब यूज़ कंदासीं, मेक। दोस्तों चुल्हे खे इंग्लिश में चइबो आहे स्टोव, ऐं काठियुनि खे इंग्लिश में चइबो आहे वुड्स। ऐं मानी घड़ण जे दौरान जेके बि बर्तन इस्तेमालु थियनि था उन्हनि सभिनी जा नाला मां तव्हांखे इंग्लिश में ॿुधाया। ऐं दोस्तों इन सॼे प्रोसेस खे इंग्लिश में चइबो आहे कुकिंग, यानी रध बचाव। पोइ उहा कुकिंग भाॼी ठाहिण जी हुजे या मानी ठाहिण जी हुजे। ऐं दोस्तों तए खे इंग्लिश में छा चइबो आहे इहो बि